अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक दफ़ो ॿीहर मां तव्हां सभिनी दोस्तनि खे चैतन्य फर्स्ट यूट्यूब चैनल ते भलीकार चवां थो। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में मां तव्हां सां IBA जी हिकु न्यू अपडेट शेयर करण जे लाइ वञी रहियो आहियां, जंहिंमें फॉर्मेट ऑफ रिटन टेस्ट यानी PST एंड JEST जो रिटन फॉर्मेट कहिड़ो आहे त ही वीडियो ॿिन्ही पोर्शन्स जे लाइ लाज़मी आहे। त दोस्तों, अचो त मां तव्हांखे डिटेल में ॿुधायां त IBA या गवर्नमेंट जी जेको रिटन टेस्ट जो फॉर्मेट आहे या पॉलिसी आहे उहा कहिड़ी आहे। त दोस्तों, JEST एंड PST BPS 14 पासिंग पॉलिसी 2020 एंड 21 त सिंध गवर्नमेंट तइलीम खाते जी पॉलिसी कीअं आहे त दोस्तों, इन जा टोटल 3 ग्रुप आहिनि, जंहिंमें नंबर 1 ग्रुप पहिरें में साइंस, मैथ ऐं कंप्यूटर। टोटल सुवाल 50, पासिंग मार्कूं जेके आहिनि उहे 45%। मतिलबु त 50 मार्कनि खे जेकॾहिं असां 45% खां जेकॾहिं मल्टीप्लाई कंदासीं त मार्कूं 22.5। मतिलबु त इन टिनी सब्जेक्ट्स में तव्हां जूं 23 मार्कूं हुअणु लाज़मी आहिनि। त जॾहिं तव्हां साइंस, मैथ ऐं कंप्यूटर में तव्हां जूं 23 मार्कूं हूंदियूं तॾहिं तव्हां सम्झी वञो त तव्हां IBA जे मुताबिक़ इन टिनी पोर्शन्स खे क्लियर करे छॾियो आहे। दोस्तों, पोर्शन नंबर 2 में यानी ग्रुप ॿियो आहे अंग्रेज़ी जो, जंहिंमें 20 सुवाल आहिनि। त अंग्रेज़ी सब्जेक्ट में टोटल 20 सुवाल हूंदा ऐं 20 सुवाल जो 45% मतिलबु 20 मल्टीप्लाई 0.45 बराबरि 9। मतिलबु त अंग्रेज़ी में तव्हांजो टोटल 9 मार्कूं हुजनि त पास आहियो। त दोस्तों, तव्हां ॾिसो त तव्हां जूं टोटल जेकॾहिं 9 मार्कूं थियनि पियूं त इट मीन्स तव्हां अंग्रेज़ी जे पोर्शन खे बि क्लियर करे छॾियो आहे। ऐं दोस्तों, पोर्शन नंबर 3 दोस्तों, ग्रुप नंबर 3 ग्रुप 3 बि साॻिए ग्रुप नंबर 1 जीअं हिन में 3 सब्जेक्ट आहिनि यानी इस्लामियात, पाकिस्तान ऐं सिंधी मादरी ज़बान यानी सिंधी। त इन्हनि में बि टोटल 50 जेके मार्कूं आहिनि ऐं 50 मार्कनि जो जेको 45% यानी 22.3 यानी 23 मार्कूं। त इन्हनि टिनी सब्जेक्ट्स मां बि तव्हांखे 23 मार्कूं खणणियूं पवंदियूं। दोस्तों, इन टिनी सब्जेक्ट्स मां जेकॾहिं तव्हां जूं 23 मार्क्स आहिनि त इट मीन्स तव्हां IBA जी पॉलिसी जे मुताबिक़ तव्हां इन पोर्शन ते पूरो लहो था यानी इन पोर्शन्स खे तव्हां मुकमल हल करे छॾियो आहे। दोस्तों, हाणे अचो त ॾिसूं त 3 जेके मेजर पोर्शन्स आहिनि इन्हनि जो टोटल परसेंटेज घणो थिए थो। त जीअं तव्हां ॾिठो त पहिरियों 23, ॿियो 9 ऐं टियों 23। त टिनी पोर्शन्स जो ओवरऑल जेको परसेंटेज थिए थो उहो 55% थिए थो। त प्यारा दोस्तों, IBA जी पॉलिसी जे मुताबिक़ तव्हांखे ओवरऑल सब्जेक्ट्स में 55% लाज़मी खणणो आहे। त जेकॾहिं दोस्तनि जो 45% थिए पियो त उन्हनि सभिनी दोस्तनि खे मुबारकूं। ऐं जेकॾहिं कुझु दोस्तनि जो इन्हनि मां परसेंटेज जे हवाले सां को इशू आहे या परसेंटेज मुकमल नथो थिए त उन्हनि दोस्तनि खे बि ॿुधाईंदो हलां त काफ़ी जेके दोस्त आहिनि उहे यानी 55% सां बिल्कुलु घटि दोस्त पास थिया आहिनि। त इहो अॻिते हली थी सघे थो त 45% वारी जेका पॉलिसी आहे उहो IBA या सिंध गवर्नमेंट इन खे रिजेक्ट करे छॾे ऐं टोटल ओवरऑल जेको परसेंटेज आहे यानी 50% ते थी सघे थो जेका काफ़ी दोस्तनि खे उहे पास कनि। त प्यारा दोस्तों, अहिड़ी हवाले सां IBA जी हर पॉलिसी ऐं हर अपडेट सां बाख़बर रहण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। त दोस्तों, मिलूं था कंहिं ॿी वीडियो में। तेसीं ताईं जे लाइ इजाज़त। जेॾांहुं पैर तेॾांहुं ख़ैर, सिंध सलामत, साथ सलामत, अल्लाह निगहबान।